ऐं नगर पार्क में रहंदी आहियां। भर पासे में नंढिड़ो ॻोठ हिकिड़ो आहे बड़तला आहे, जिते मतिलबु न लाइट न बिजली का शइ कोन्हे, न स्कूल आहिनि, कुझु बि न आहे। असांखे पर्चा हुते मिलिया ॻोठनि में, असां हुते पर्चा पढ़ियासीं। अनपढ़ औरतुनि खे खणनि था, असां कमकार खां बिल्कुलु फारिग हुआसीं, कुझु बि कमकार ॻोठनि में न आहे, न पढ़ाई जे हवाले सां न कुझु बि न हो। इन जे करे असां हीअ पर्चा पढ़ियासीं। हुन थर माइनिंग कोल कंपनी तरफ़ां त थर जूं औरतूं मतिलबु डंपर ड्राइवर मतिलबु उनमें ट्रेनिंग मिली सघे थी। असां आयासीं हिते, असां इंटरव्यू ॾिनासीं ऐं ट्रेनिंग कंदे हाणे असां पास थी विया आहियूं डंपर ड्राइवर ऐं जेको बि थर जूं औरतूं आहिनि अॻिते वधणु चाहिनि वधनि। ऐं असां जीअं का शइ कोन हुआसीं, अॼु पंहिंजे पाण खे बिल्कुलु सही महसूसु करूं पिया त असां कंहिं मक़ाम ते ऐं पहिरीं पंहिंजी अहमियत का बि कोन सम्झंदा हुआसीं, पर हाणे सम्झूं था असां बि मतिलबु दुनिया में जीअण जो को तजुर्बो आहे, जी सघूं था, कुझु न कुझु हुनर असां सिखी सघूं था। पघार बि सुठी मिले थी, ग़रीब माण्हू हुआसीं, असांजो गुज़र सफ़र सुठो न हो, पर हाणे असांजे घर जो गुज़र सफ़र सुठो हले पियो। उनजे हवाले सां असां पंहिंजे ॿारनि खे स्कूल बि मोकिले सघूं था ऐं कंहिं ॻाल्हि जी असांखे परेशानी कोन्हे। थर माइनिंग कोल कंपनी वारनि जो इहो ई चाहिनि था, थर जूं जेको औरतूं आहिनि अॻिते वधणु चाहिनि थियूं ऐं घर में जेको वेठियूं आहिनि बिल्कुलु कमकार कुझु बि न आहे, पढ़ाई लिखाई कुझु बि न आहे। इन जे हवाले सां हीअ असांखे तमामु सुठो हिकिड़ो मतिलबु असांजी चांस आहे थर जे अहिड़ा सां ऐं अचनि हिन में हिसो वठनि। सभिनी मना कई त असां थर जूं औरतूं ॿाहिरि घर खां ॿाहिरि बि न निकिरंदियूं, पर असां पंहिंजी हिमत कई ऐं निकिरण जी ॿाहिरि कोशिशि कई। पहिरीं त आउं ट्रेनिंग ते हिकिड़ी ॼणी आई सां, मूंखां पोइ 4-5 छोकिरियूं ॿियूं बि आयूं ऐं हिननि सभिनीनि वेही ॿुधायो तमामु सुठो माहौल आहे, अॻिते वधो ऐं मतिलबु असांखे अॻिते चांस मिली सुठी वधण जी। ऐं काफ़ी सारी छोकिरियूं अचनि पियूं, जेको अचणु चाहिनि थियूं हू अचनि बिल्कुलु शौक़ सां। पहिरीं त तइलीम पिराइनि, अगरि जे तइलीम के नथियूं हू पुॼी सघनि, ग़रीब औरतूं आहिनि, हिन में अची हिसो वठनि ऐं पंहिंजे पाण खे मतिलबु जीअं मर्द आहिनि हलनि पिया ॿाहिरि कमाइनि पिया, ईअं औरतूं बि कमाई सघनि थियूं ऐं ॿाहिरि जीअण जो को ज़रियो बि आहे, घुमी सघनि थियूं। मर्दनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाई कमकार करे सघनि थियूं, हिते बराबरी करे सघनि थियूं, पंहिंजे पाण खे घटि न महसूसु करनि। हीअ मतिलबु औरतूं हिकिड़ो मर्दनि वारो कमकार करे सघनि थियूं, बराबरी हुन करे सघनि थियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।